रहमान रहीम। तमाम सिंध जे असांजी एजुकेशन मुख़्तलिफ़ खातन जे तमाम मुलाज़िमिन खे अस्सलाम वालेकुम। दोस्तो, जिएं त सिंध गवर्नमेंट ख़ासि करे फाइनेंस डिपार्टमेंट जेको पेंशन रूल्स में तब्दीली करे सिंध जे मुलाज़िमनि जे पेंशन में वॾे में वॾी जेका कटौती कई वई आहे, जेको असां उस्तादनि सां बलख़ुसूस पूरी सिंध जे मुलाज़िमनि सां तमामु हिकिड़ी नाजाइज़ी थी रही आहे। हीउ मसइलो एतिरो अहम आहे जो सिंध जे मुलाज़िमनि जे ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे। ही उहा पेंशन आहे सिंध जे मुलाज़िमनि जे उन जे बचड़नि जे लाइ। जेको मुलाज़िम रिटायर थिए थो उन में हज़ार ख़्वाहिशूं हूंदियूं आहिनि त आऊं पंहिंजे नियाणियुनि जी शादियूं कराईंदुसि, आऊं पंहिंजे टुटल घर जेको आहे सो ठाराईंदुसि, ऐं पंहिंजे बचड़नि जो जेको आहे सो इन में रोज़गार जेको आहे सो कंदुसि। ही सभु शयूं सिंध गवर्नमेंट पंहिंजी मुलाज़िम दुश्मन पॉलिसियूं करे मुलाज़िमनि जे मथां ही वॾो हिकिड़ो बम किरायो आहे, जंहिंजे ख़िलाफ़ असीं अॼु ही पूरी सिंध जे मुलाज़िमनि सां ख़ुसूसन उस्ताद तबके सां प्राइमरी उस्तादनि सां ऐं मुखातिब आहियां त हिन शइ जे ख़िलाफ़ भरपूर नमूने सां एहतिजाज कयो वेंदो, प्रोटेस्ट कयो वेंदो ऐं कंहिं बि सूरत में हिन खे क़बूल न कयो वेंदो। मुंहिंजी एज़ जेको आहे सो पेटियल सिंध जे सदर जे हैसियत सां मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जे अॻवाननि सां राब्ता शुरू आहिनि ऐं कंहिं सां राब्ता थिया आहिनि, कंहिं सां राब्ता कयूं पिया ऐं इंशाअल्लाह असीं पंहिंजी पेटियल तंज़ीम जे मुकमिल उहिदेदारनि, दोस्तनि, पिरी प्यारनि सभिनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त अमीं पंहिंजा वीशा विसारे सभु जेका नाराज़गियूं ख़तमु करे हिकिड़े प्लेटफॉर्म ते पेटियल तंज़ीम खे मज़बूत करे, पेटियल तंज़ीम जे क़यादत जा हथ मज़बूत करे, पंहिंजे हर सतह जे जेको आहे सो उहिदनि जा तव्हां पंहिंजो जेको आहे सो पंहिंजे ग्रुपनि खे मज़बूत करे अची करे इंशाअल्लाह हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु थियो। उहो वक़्तु परे नाहे जो असीं पंहिंजा हक़ न वठी सघूं। ही तंज़ीम पेटियल उहा एशिया जे वॾे में वॾी तंज़ीम आहे, हमेशह पंहिंजे उस्तादनि जो, मुलाज़िमनि जो, उन जे हक़नि जो दिफ़ा कयो आहे। मुंहिंजी तव्हां सभिनि खे गुज़ारिश आहे त तव्हां सभु दोस्त मुतहद थियो। इंशाअल्लाह सिंध जे तमामु मुलाज़िमनि जे एसोसिएशन सां मुंहिंजो राब्तो आहे ऐं काफ़ी जेको आहे सो दोस्तनि राब्ता कया आहिनि। हर हिकु तंज़ीम पंहिंजे पंहिंजे इदारनि जे अंदरि मीटिंगूं कोठाए रही आहे, सलाह मसलत करे रही आहे। अहिड़ी मीटिंग्स असांजी पेटियल तंज़ीम बि अनक़रीब जेको आहे सो पंहिंजे इदारनि जी कोठाईंदी, जिते अहम कोई फ़ैसिलो करे ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि सां हिकिड़ो इलाक़ जोड़े। अॻु में बि जीअं असांजो हिकिड़ो इलाक़ जुड़ियल आहे, उन्हीअ जे प्लेटफॉर्म ते सी जे प्लेटफॉर्म ते बि हिकिड़ी जिदोजहद DR जे हवाले सां, ग्रुप इंश्योरेंस जे हवाले सां, मैन्युअल फंड जे हवाले सां हिकिड़ी जिदोजहद असांजी हली रही आहे, जेका कराची में थी इस्लामाबाद ताईं जेको आहे सो असांजी जिदोजहद पहुती। सो इंशाअल्लाह असांजो अवां सां वचन आहे, जेसि ताईं CCA में साहु आहे, तव्हां दोस्तनि जो, तव्हां उस्तादनि जो साथ रहियो त तव्हांजे हर प्लेटफॉर्म ते, हर मोड़ ते हिन सरकार सां मुहादो अटकाइबो। स्पेशल मुंहिंजी सिंध जे तमामु उन्हनि सियासी जमायतनि खे बि अपील आहे, उहे मज़हबी जमायतूं हुजनि, सियासी जमायतूं हुजनि, जिन खे पाकिस्तान जे अंदरि, सिंध जे अंदरि अवाम जे दर्दनि जो तकलीफ़ थिए थी, त उन जॻह ते सिंध जा जेकी मुलाज़िम आहिनि उन सां हेॾी वेसाघाती थी आहे त हिन महिल ताईं कंहिं बि जेको आहे सो सियासी तंज़ीम उन ते आवाज़ न उथारियो आहे, उन ते कंहिं बि बयानबाज़ी न कई आहे। मुंहिंजी हींअर बि गुज़ारिश आहे, बिलख़ुसूस GDA तंज़ीम जेका सियासी तंज़ीम आहे, मुस्लिम लीग आहे, मुख़्तलिफ़ जेको आहे सो ॿियूं जमायतूं आहिनि, उन्हनि खे बि मुंहिंजी गुज़ारिश आहे त सिंध जे मुलाज़िमनि सां ही वॾी वेसाघाती थी रही आहे त उन ते हू बि पंहिंजो किरदारु अदा कनि। ऐं स्पेशली मुंहिंजी रिक्वेस्ट हूंदी पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे, आसिफ अली ज़रदारी साहब खे, अदी फरियाल टालपुर साहिबा खे त ही सिंध जे अंदरि जेके ख़ुसूसन सिंध जो वज़ीर आला सैयद मुराद अली शाह साहब जेके सिंध जे मुलाज़िमनि जे ख़िलाफ़ पॉलिसियूं जुड़ी रहियूं आहिनि, उन में उनजो अहम किरदारु आहे। इन जो नोटिस वठनि ऐं इंशाअल्लाह जेकॾहिं न वरितो वियो इन जो नोटिस त ही सिंध जा मुलाज़िम पंहिंजे हक़नि जो दिफ़ा करणु ॼाणनि था त तव्हां सां इंशाअल्लाह उस्ताद साथियो इहो वचन आहे त मुख़्तलिफ़ एसोसिएशन सां राब्ता रखी करे
हिक वॾे मुनज़म तरीक़े सां हिकिड़ी जिदोजहद जो आगाज़ कयो वेंदो ऐं अव्हां खे पंहिंजा जेका हक़ वठी ॾींदा वेंदा। ऐं मुंहिंजी PTLF जे तमामु दोस्तनि खे ऐं स्टेक होल्डरनि खे मुंहिंजी गुज़ारिश हूंदी त खुदारा पंहिंजूं अनाऊं छॾे सभु दोस्त जेको आहे हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु थियो। जेकॾहिं अवी तंज़ीम खे मज़बूत ऐं मुतहद करे वियो ऐं उन जे उसूलनि जी पासदारी कयो त आउं सम्झां थो त असांजा जेके बि इश्यूज़ आहिनि उहो वक़्तु परे न आहे जो कॾहिं उहे असांजा हल न थी सघनि। उस्ताद इताद ज़िंदाबाद, PTLF ज़िंदाबाद।